सॼी सिंध खे पंहिंजो यकजा करे हिकु रंग में रंगे छॾियो आहे। महिरबानी जेका तव्हांजी अमन रैली कढी आहे, असां सिंध वासी ख़ासि करे शिकारपुर जा अमन असांखे नसीब कोन थियो आहे। रला कंदो सिंधी सकाफ़त जे ॾियारे सां फलारे ॾींहं जे नज़ाकत सां जे तव्हांजी जदोजहद सां इंशाअल्लाह असांखे हिकिड़े ॾींहुं कामयाबी ज़रूरु हासिलु थींदी। ऐं शिकारपुर में अमन ज़रूरु क़ाइमु थींदो। जेका हीअ झंडो तव्हां खयो आहे अमन रैली जो, हीअ अमन ज़रूरु थींदो शिकारपुर में। मां साईं साहिब जी आख़िर में ऐं सॼे अमन रैली जे दोस्तनि जी ऐं शिकारपुर अमन फोरम जी दिलि जी गहराई सां महिरबानी कयां थो। थैंक यू। सिंधियुनि जी आहे, सिंध धरती